अस्सलामुअलैकुम ऐं असां कोन तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टीचर यूट्यूब चैनल। अॼु असां सबक पहिरियों जो सही हिजे करे ऐं इनखे पढ़ण जी मश्क कंदासीं। ऐं जॾहिं असां सबक पहिरियों शुरू कंदा आहियूं उन खां पहिरीं हर ॿार खे ॿाराखड़ीअ जा 10 आवाज़ बुनियादी 10 आवाज़ अचणु घुरिजनि। ऐं जॾहिं असां पहिरियों सबक शुरू कंदा आहियूं उन ॾींहुं पहिरीं ज़बर जो ख़ासि करे जेको ज़बर जो आवाज़ आहे अल ज़बर अ बे ज़बर ब ब भ खां वठी य ताईं हिन आवाज़ जो वर्जाओ कराइण लाज़मी आहे। छो जो असांजो पहिरियों सबक ई तक़रीबन हिन सॼे ज़बर ते ई मुश्तमिल आहे। सो अॼु ॾिसूं था त उहो कीअं आहे ऐं कीअं अचो त सबक पढ़ूं था। जीअं ॿार खे पढ़ाइजे त सीन ज़बर स निशानदेही कराइजे त ॿार खे त बाबा असां सीन ज़बर स आवाज़ हिते असां पढ़ी आया आहियूं। उन खां पोइ बे ज़बर ब आवाज़ असां ही पढ़ी आया आहियूं। हिकिड़ो स ब ही ॿई आवाज़ असां पढ़ी आया आहियूं। बाक़ी रहियो काफ पेश कु इहो आवाज़ त असां हिननि में पेश जे आवाज़ में पढ़ी आया आहियूं। और इन अलफ पेश उ वारे आवाज़ में काफ कलम जो काफ पेश कु जो पढ़ी आया आहियूं। त हिन में टोटल 3 आवाज़ थी विया। हिकिड़ो सिन स ॿियो ब टियों कु सबक 3 आवाज़ स ब कु 3 आवाज़ थी विया। अहिड़े तरीक़े सां पढ़ाइजे। पोइ वरी पे हे ज़बर पह पे पग ऐं हे हाथी इन्ही खे गॾाए करे ज़बर न पे हे ज़बर पह रे ज़ेर र ये वाव नून जो मुझे अॻी कल वारे वीडियो को उन में इहो ये वाव नून जो चयल आहे। हिन ते पेश ये वाव नून पेश यूं कोने ये वाव नून जो आहे। त हिन में बि 3 आवाज़ आहिनि पह र जो 3 आवाज़ आहिनि। सबक पहिरियों हाणे खट ख खे ज़बर ख ॿार खे वरी निशानदेही कराइजे बाबा हिन में असां ही खे ज़बर ख पढ़ियोसीं ख 3 ज़बर ट ही ट असां पढ़ियोसीं। हाणे ॿई आवाज़ हिकिड़ो ख ऐं ॿियो आहे ट ॿिन्ही खे जॾहिं असां मर्ज कंदासीं मिलाईंदासीं त इहो हिकिड़ो लफ़्ज़ ठही वेंदो खट। 2 आवाज़ आहिनि ख ट 2 आवाज़ आहिनि ऐं लफ़्ज़ हिकिड़ो थी वियो खट। पोइ हय ज़ेर ही असां अलफ ये ज़ेर ई में पढ़ियोसीं। अलफ ये ज़ेर ई में इहो आवाज़ असां पढ़ियोसीं हय ज़ेर ही। त इहो हिकिड़ो ई आवाज़ आहे हय ज़ेर ही ऐं हिन सां गॾु अलफ हमज़ो ज़बर अ ही असां हिन में ई पढ़ियोसीं हमज़ो ज़बर अ तकरीबन अलफ जो ई आवाज़ आहे अ हमज़ो ज़बर अ। त हिन में थी विया टोटल 2 आवाज़ कुल 2 आवाज़ थी विया। ही खट ही खट आहे आ अलफ मंद आ इहो आहे पहिरियों आवाज़ असां ॿियो नंबर आवाज़ आ अलफ जो ॿियो नंबर आवाज़ आ ऐं हये हे इहो अलफ ये ए में असां पढ़ियोसीं है हाथी जो आवाज़ हये हे आ हे ही 2 आवाज़ आहिनि। अहिड़ी तरह इनके वरी रवा पढ़ाईंदासीं खट ही खट आहे। अहिड़ी तरह वरी पग पे ज़बर प इहो बि ॿार खे वरी निशानदेही कराईंदासीं बाबा असां इन में असां ही पे ज़बर प पढ़ी आया हुआसीं पे ज़बर प आवाज़ पढ़ी आयासीं। ॿियो आहे गे गऊं गे ज़बर ग इहो असां ही पढ़ियोसीं ग त 2 आवाज़ थी हिकिड़ो प ग पग। अहिड़ी तरह हीअ पग आहे। पोइ नथ नथ बि ॿार खे इहो कराइजे निशानदेही कराइजे त बाबा नून जे असां ही पढ़ियोसीं नून ज़बर न ऐं थे खे ज़बर थे थेलो थे खे ज़बर थ जो आवाज़ ही पढ़ियोसीं न जो आवाज़ ही पढ़ियोसीं ॿिन्ही खे जॾहिं मिलायोसीं त ही न थ हिन में बि 2 आवाज़ थी विया नथ ही नथ
आहे। हाणे पट पे ज़बर प साॻी असां प आवाज़ पढ़ी आयासीं ऐं टे टोपी जो आवाज़ ट पढ़ी आयासीं। इन ॿिन्ही आवाज़नि खे जॾहिं मिलाए त हिकिड़ो लफ़्ज़ ठही वियो पट प ऐं ट पट। अहिड़े नमूने वरी साॻी प जो आवाज़ बि पढ़ी आयासीं ऐं न जो आवाज़ बि पढ़ी आयासीं। ॿई मिलायासीं त हिकिड़ो लफ़्ज़ थी वियो पन। पे ज़बर प नून ज़बर न, इनके जॾहिं मिलायोसीं त इहो थी वियो पन। अहिड़ी तरह गे गऊं जो आवाज़ ग ऐं न गन। अहिड़ी तरह के खट जो आवाज़ इहो बि पढ़ी आयासीं ऐं पे पग जो आवाज़ इहो पढ़ी आयासीं। ॿिन्ही खे जॾहिं मिलायोसीं त इहो बि लफ़्ज़ ठही वियो खप। अहिड़ी तरह ही लफ़्ज़ थी विया पट पन गन खप। अहिड़ी तरह सॼो असांजो सबक़ तक़रीबन इन पहिरें ज़बर वारे आवाज़ में आहे। ॿियो सबक़ असांजो अलफ़मंद आ या अलफ़ जे आवाज़ में आहे। उमेद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु बहितरीन लगी हूंदी। जेकर सुठी लगी हुजे तो वीडियो के लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो ऐं मुंहिंजो चैनल पर सब्सक्राइब कंदा। महिरबानी।